केड़ो आ आहिस्ते भाया रुस्तम खान। घबराया जाए ना मुझे में कमाल सुमाइस कानेगा कौन खेलना सुन मार खेलना सुन ऊपर सभा कानेगा नियर तक पलाल में लेके आओ मार दे खतरो टरे अब पोए वहीं अच्छा पुलिस के फोन लगाए जल्दी कर मुजीबा किथे यो कम अहमद खान तो नहीं करे हो न कमाल खान न ब्या शिकारी हुआ अहमद के साण करे विया तो पोइ यो रुस्तम ही होतो पी जी खबर पई हुंदस हुनखे हितां वठी वियो थी सके तो बाबा साईं थी सके तो उनके यो खतरो होंदो तो किथे असां अहमद खान के मारे न विचो हाँ तो इहा ही ॻाल्हि हूंदी कमाल खान इहा ही ॻाल्हि हूंदी उन खां सुठो त असां अहमद खान के हिते लटाए विचूं हा बहादुर साईं पुलिस के फोन लगाई है अचण वारी हूंदी जे घणी तकलीफ़ हो जाए मुजीब तो तोखे अस्पताल खणाए हलूं पुलिस के बयान पोइ ॾींदासूं अचण ॾियो पुलिस के एतरी तकलीफ़ ना है गोली चमाउसी निकरी वही है हिम्मत कर मुजीब हिम्मत कर डीएसपी साहब जेकरे अन्या तवा कुछ न कयो न त पोए असां के कुछ न कुछ करणो पवंदो हाणे त असांजा दुश्मन हली अची असांजे घरनि मथां हमला करण लॻनि ऐं हिन खां वधीक ॿियो ज़ुल्म छा हूंदो तव्हां बेफिक्र रहो असां रात ॾींहुं हिकु करे उन्हनि मथां छापा हणंदासीं तव्हां कुझु ॾींहंनि अंदरि रुस्तम ऐं खानूअ खे लाकब जे पोयां ॾिसंदो जे अञा बि कुझु न कयो त पोइ असांखे कुझु न कुझु करणो पवंदो कानून जेकॾहिं तव्हांजो कानून ईअं ई ख़ामोश रहियो त पोइ मजबूरन असांखे कानून हथ में खणणो पवंदो जेकॾहिं असां कानून पंहिंजे हथ में खयोंसीं न त पोइ ही तर ॿरी उथंदो ऐं माण्हुनि जो घरां निकिरणु मुश्किल बणिजी वेंदो ऐं पोइ उन वक़्तु तव्हां ई हली ईंदो असांखे रोकण जे लाइ असां त तव्हांखे हिन वक़्तु बि रोकियूं था तव्हां जल्दबाज़ी न कयो मां अची वियो आहियां हितां जे अमन खे जल्द बहाल कंदुसि ठीकु आहे जेकॾहिं तव्हां चओ था त असां कुझु ॾींहं सब्र कयूं था असांजे हू 4 माण्हुनि खे मारे चुका आहिनि ऐं 5 माण्हू ही आहे जंहिंखे हू मर्डरिंग करे विया आहिनि जॾहिं साहब चयो आहे त को न को कदम ज़रूर खणंदासीं
सिकंदर जख्मी खे वठी हली गाॾी में विहार। रुस्तम खान हितां मां हाणे इजाज़त वठंदुसि। मूं ॿुधायो हलूं था पंहिंजे टिकाणे ते। न रुस्तम खान न, मां हितां हाणे नथो हली सघां छो त मूंखे कम घणा आहिनि। यार अहिड़ियूं रातियूं अचनि त अकेलो हलियो ईंदो कर। महमूद तोसां गॾु आहे छो जो मां झेड़नि जो शौक़ीन आहियां। ख़बर आहे मूंखे महमूद, ख़बर आहे मूंखे। तॾहिं त मूं सुल्तान जो इंतज़ारु ई न कयो ऐं सोचियमि त मुंहिंजो शींहुं दोस्त वेठो आहे। ठीकु आहे, यारो यारी। चङो यारो यारी। निसार साहब, आंगुरनि ते ॻणण जहिड़ा मुजरिम तव्हां हथ कोन था करे सघो। जॾहिं असां हथियार हथनि में कयासीं त पोइ तव्हां छा कंदव? चयुमि त मुंहिंजो वाइदो आहे, मां चंद ॾींहंनि में हितां जे माहौल खे साफ़ करे छॾींदुसि। तव्हांजे चंद ॾींहंनि जो बि असां इंतज़ारु कयूं था। जेकॾहिं हाणे असां मथां को हमिलो थियो त पोइ असां माठ करे कोन वेंदासीं। निसार साहब, कमाल खान सच थो चई। पोइ मूसा खान जो वेर कारी हर ते पेर अथई। न रुस्तम न, जेको तो रस्तो इख्तियार कयो आहे न, मां इन रस्ते ते तोखे हलण हरगिज़ न ॾींदुसि। बाबा, तुंहिंजो मक़सदु छा आहे बाबा? त मां उन्हनि कातिलनि खे बख़्श करे छॾियां जिन मुंहिंजी भेण जो घर बर्बाद कयो, उन्हनि खे बख़्श करे छॾियां जिन मिठल खान खे तड़पाए तड़पाए मारियो। न बाबा न, मां एतिरो सखी दिलि न आहियां बाबा छो उन्हनि वहशी जानवरनि खे बख़्श करे छॾियां। न बाबा न। रुस्तम, कुझु सोच। मिठल खान जे बर्बादीअ में मूसा खान जो को बि हथु न आहे। मूसा खान त अॼु बि तोसां ठाह करण लाइ राज़ी आहे। ख़बर आहे मूंखे बाबा साईं, मूसा खान हींअर मुंहिंजे रूप में मौत खे ॾिसी चुको आहे। हू पंहिंजो सिर बचाइण जे लाइ मुंहिंजा सभु शर्त मंज़ूर करण लाइ तयारु आहे। मूसा खान मुंहिंजा सभु शर्त मंज़ूर कंदो एसी ताईं जो हू पंहिंजो नक मुंहिंजे जुती सां रगड़ लाइ बि तयारु हूंदो। पर मां हुनखे बख़्श कोन कंदुसि जेसी ताईं मिठल खान मथां थियल हर ज़ुल्म जो हुनखां हिसाब नथो वठां। बाबा, मूसा खान एतिरी हद ताईं नथो किरी सघे। तोखे ग़लतफ़हमियूं थियूं आहिनि रुस्तम, ग़लतफ़हमियूं। हा बाबा साईं, पहिरियां मूं बि ईअं सोचियो हो त मूसा खान एतिरी हद ताईं किरी नथो सघे, पर जॾहिं मूंखे असुल हक़ीक़त जी ख़बर पई त पोइ मूं सम्झो त मूसा खान मुंहिंजी सोच खां बि वधीक कमीनो आहे। रुस्तम, मूसा खान केतिरो बि कमीनो छो न हुजे, पर जेकॾहिं हू ॻाल्हियूं करणु चाहे थो त उन में ऐब कहिड़ो? हुनखे ॻाल्हियुनि ज़रिए शिकस्त ॾे। बाबा ॻाल्हियुनि लाइ हाणे बचो चाहे। तुंहिंजी छा आहे मर्ज़ी बाबा? त हाणे मूसा खान सां ॻाल्हियूं करे मिठल खान जे खून जी क़ीमत वसूल कयूं, या पंहिंजे भेण जे बेवक़्त ते मौत जो मुल्ह लॻायूं, या हवेली जे उजरण जी उजरत वठी पंहिंजे मुंहुं हली पंहिंजो घर आबाद कयूं? न बाबा साईं, इहो मूंखां कोन पुॼे थो, हरगिज़ न पुॼे थो। एतिरो जज़्बात में न अचु रुस्तम, कुझु अकुल खां कमु वठो ऐं सोच त अजाई दुश्मनीअ में रखियो छा आहे। हीअ अजाई दुश्मनी आहे बाबा साईं? हाँ, अजाई दुश्मनी आहे हीअ? मुंहिंजे चेहरे खे गौर सां ॾिस बाबा, गौर सां ॾिस मुंहिंजे सुकल ठोठ चपनि खे। बाबा, हितां जी मानी त छा, पर जॾहिं हितां जे पाणीअ जी लप भरे पंहिंजे चपल जे भरिसां हलंदो आहियां त उन में मूंखे पंहिंजे भेण जो खून नज़र थो अचे, मिठल खान जे बेगुनाह खून जा छंडा नज़र था अचनि। मां हितां जो पाणी पी पंहिंजी उञ उझाए नथो सघां। हाणे मुंहिंजी उञ सिर्फ़ मूसा खान जे खून सां उझंदी। जेसि ताईं मूसा खान जे रत जा बुक भरे न पवंदुसि, मुंहिंजी उञ कोन ख़तमु थींदी बाबा साईं, उञ ख़तमु कोन थींदी।
जेकॾहिं मूसा खान ॾोही आहे त उनखे मारण खां मां तोखे कोन थो रोकियां। मूसा खान खे मारण खां अॻु में मां चाहियां थो त हुन जो असुल चहिरो त वाखो कर, त उन जो असुल रंग त ॾिसूं। उहो तॾहिं ॾिसबो न जॾहिं तूं हुन सां ॻाल्हियूं कंदे। ठीकु आहे बाबा, मां मूसा खान सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां। सिर्फ़ तुंहिंजी दिलि जी तसलीअ ख़ातिर वञी मूसा खान खे चओ त हुन सां ॻाल्हियूं थींदियूं दिलावर ख़ान जे साम्हूं ऐं दिलावर ख़ान जी उताक में। ठीकु आहे पुट, मां मूसा खान सां मिली दिलावर खान जे उताक ते ॻाल्हियुनि लाइ टाइम रखायां थो। बाबा, मूंखे ख़बर नथी पए त तव्हां जूं हमदर्दियूं मूसा खान लाइ वधी छो वयूं आहिनि। पुट, तूं मूंखे सम्झियो न आहे। मां चाहियां थो त मूसा खान जूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं जेके मूसा थो करे उनजी असुल शैतानी शिकिल मुंहिंजे साम्हूं अचे, पोइ तूं ॾिसिजांइ। मां तोखां पहिरियों उनखे मां बंदूक हणंदुसि। ठीकु आहे, ठीकु आहे बाबा। मां तोखे मूसा खान जो शैतानी रूप में ॾेखारींदुसि। मूसा खान जेको हर वक़्तु सांडरे वांगुरु रंग बदिलाईंदो रहे थो, मां हुनजी खल लाहे तोखे हुनजो अंदरियों रूप में ॾेखारींदुसि। इहो रुस्तम खान जो तोसां वाइदो आहे। पर बाबा, हाणे जेतिरो जल्द थी सघई फैसले जो वक़्तु मुक़ररु कजांइ, छो जो मूसा खान जी वधंदड़ ज़िंदगी हाणे रुस्तम खान खां बर्दाश्त नथी थिए बाबा, नथी थिए बर्दाश्त। अरे यार, हाणे खणी हल, अञा कंहिंजो इंतज़ार अथई। 10-12 मिंट मथां खां सवारीअ जे 5 रुपया निकिरी पवनि। वॾो को लालची आहे। अरे हेॾे हेॾे बीहो। ओ छोरा, मूंखे त खयूं हलो। मां त घर में वेही वेही बेज़ार थी पई आहियां। को हली घुमी फिरी था अचां। असां ॿाहिरि बेज़ार थियूं, तव्हां घर में बेज़ार थियो। अचो वेह। अरे हेॾे तूं छो थो पियो गीसियूं ॾे? खैरां केसर ॾे खैर हुजे। लहो हेठि त मां वेहां। आ बा, हाणे ॾेस मुंहुं। छा मुंहिंजूं अखियूं जाई बि बिले वांगुरु आहिनि छा? जेका बि माई मिले थी ईअं ई चवे थी। मुआ बोड़ो आ छा? ओ चाची, ही मुंहिंजी ॿधी सुवारी आहे, ॿधी सुवारी। अरे खॾ में हणो इन ॿधीअ सुवारीअ खे जेका हियां कचो करे। अरे मुआ हेॾे तूं लहे थो जा विझी जूंडनि में हथो रोड ते गेहलिया। ॾिस बचाया, इहो तूं सुठो नथो करी, यादि रखजांइ। हा यादि ॾिस, बाज़ार कंदा मां वरी ॿिए चकर ते। लो लो शेरशाह जा छिकरा तोरा हेॾा पटियूं बीठूं आहिनि। अरे वेहो छोरा, वेहो। हल बाबा, हलो हल हल। अल्लाह ख़ैर करे। अॼु अखि ख़राबु देवी न ॾाला पर हूं बि में घिटी जेका आहे न मेरे लाइ ख़राबु आहे। पर जे तूं में लंघ गियुसि न त लख खटियूं ओधर ते। मुआ घर में मां भेण अथई कोन अथई जो ये दोडा फाड़े थो ॾिसी।